अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं आवां मूं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो ड्रामा सीरियल हवेली के बारे में ॻाल्हि कंदासीं, उन जे बारे में रिव्यू ॾींदासीं ऐं ॿियनि ड्रामनि जे बारे में भी ॻाल्हि कंदासीं। उन खां पहिरियों मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों ड्रामा सीरियल हवेली अवां ॾिसी रहिया आहियो जेको मक़बूलियत माणींदो थो वञे ऐं शोहरत जे बुलंदियन ताईं वञे पियो। ही तमाम एक ज़बरदस्त ड्रामो है। मंजूर दानिश साहब जो हिन जो डायरेक्टर है तमाम ज़बरदस्त मेहनत करे रहियो आहे ऐं ही ड्रामो जो है ॾींहों ॾींहुं हिन जे जेका कास्ट है उहा एडी कम करे पई। ॾींहों ॾींहुं जो ही ड्रामो है मक़बूल थींदो थो पियो वञे। गाल कंदासीं किस्त नंबर 6 जी। किस्त नंबर 6 में पीर सोहराब जो मुंशी है वो धाड़ेलन सां मिले थो ऐं उन में प्लानिंग कराए थो पीर अमजद के माराइण जी। उन खां पोइ पीर अमजद ऐं गोरी जो किस्सो है वो हाणे खुली हुन जी धी जे साम्हूं ईंदो, छो त ईंदड़ किस्त में पीर सोहराब जेका गोरी हितां छॾे पंहिंजे घर वञी रही है, पर रात जी ऊंदाही में जद गोरी वट वञे थो ऐं उनखे चए थो त तूं मूंखे छॾे हितां न वञ। ऐं गोरी चए थी त पीर साईं अवां ख्याल कयो, छो त हिन हवेली जूं या तुंहिंजी जेका घरवारी आहे उनखे शक थी पियो आहे तो असां ते। इहा जेके ॻाल्हियूं आहिनि उन जी जेका धीउ आहे उहा ॿुधी वठे थी ऐं उन ते जेको आहे ही मां खां हाणे मालूम कंदी त ही छा आहे ऐं ही जेको मामलो आहे हिते खुलंदो ऐं साले जी जेका मोहब्बत आहे उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु ॿी छोकिरी बि हुनखे चाहिण लॻी आहे। ॿी छोकिरी जेका आहे उहा हाणे हुन जे जेको किस्सो आहे उहो बि शुरू कयो वेंदो। पर हाणे जेका ही पीर अमजद ऐं गोरी वारो किस्सो आहे इहो तमामु हिकु दिलचस्प थींदो थो वञे। मूं अव्हांखे पहिरें ॿुधायो हो त हिकु छोकिरी ऐं छोकिरो पाण में प्यार कंदा आहिनि, मंगणहार जी छोकिरी जेका पीर जी माउ आहे उहा नाहे मञींदी, उन जे करे उनखे तलाक थिए थी। हाणे उहा जेका तलाक आहे उहा गोरी ऐं पीर अमजद जे विच में थिए थी। अॻिते अव्हांखे रिव्यू ॾींदा हलंदासीं। ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दौलाब अन क़रीब उनजी रिकॉर्डिंग शुरू थी रही है। उनजो डायरेक्टर है फरजंद मलिक खजू। हिन में कास्ट जेका थी रही है तमाम ज़बरदस्त कास्ट थी रही है ऐं उहा कास्ट जहिड़ी महल अवां हिन ड्रामे में ईंदी। हिन ड्रामे जो जेको राइटर है साईं नूर ज़हूर है। तमाम बेहतरीन ड्रामो ऐं तकरार भी ॾिसी रहिया आहियो। तकरार तमाम ज़बरदस्त दिलचस्प थींदो थो वञे ऐं मोहब्बतन जो माग वॾो दर्दनाक ड्रामो है। जेके बरसात न पवण जे करे शहर में कमाइण ईंदा आहिनि उन्हनि सां कहिड़ा मसला दरपेश थींदा आहिनि। कुझु त जेके हे पन्ना बुहारे उन खे विकिणी वो गुज़ारो कंदा आहिनि। ही एक दर्दनाक सिंधियन जी कहानी है। सिंधी पंहिंजे वसायल हूंदे बि एॾा मजबूर आहिनि। ऐं अव्हांखे ख़ासि ॻाल्हि हिन ड्रामे हवेली जी ॿुधाईंदो हलां त ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ही जीअं शहीद नसरुल्लाह के क़त्ल कयो वियो ईअं ई हिकु सहाफ़ी खे उन ड्रामे में क़त्ल कयो वेंदो आहे, जंहिंजो हाणे सहाफ़ी एक ग्रुप ठाहिनि था सोशल मीडिया ते ट्रेंड हलाईंदा जीअं अॼु नसरुल्लाह जो हले पियो। एक तमाम ज़बरदस्त ही ड्रामो थियण वञे पियो ऐं इन में जेको सहाफ़ी जो क़त्ल आहे इहो कहिड़ो रुख अख्तियार कंदो। हाणे ही जेको ड्रामो आहे इन ते अवां ॾिसी सघंदो त हुन जेको शहीद कयो अथनि सहाफ़ी उन सहाफ़ी जो छा थिए थो। पर जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उनजा उन्हनि हिकु स्ट्रगल शुरू करे ॾिनी आहे। हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अगली वीडियो ताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।